अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेजे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद, फरवरी 2021। कहाणी आहे धणी कीअं मिलाए थो। नसीब में हुजे त इंसानु अधु सदीअ खां पोइ बि मिली सघे थो। हिकु शाम जो घर मोटंदे हिकिड़ी घिटीअ मां हिकु बटू लधुमि, जेको खणी उन जे अंदर जो सामान ॾिठुमि त जीअं सुञाणप जी का निशानी मिले त मालिक खे उहो पहुचायां। पर बटूअ में सिर्फ़ु $3 हुआ ऐं हिकु मरोड़ियल सरोड़ियल ख़त हो, जेको लॻो पियो त अलाए केतिरनि सालनि खां उन में पियल हो। ख़त जो लिफ़ाफ़ो तबाह हालत में हो ऐं जेका शइ खेसि ॾिसंदे सम्झ में अची रही हुई सा उन मथां वापसीअ जी एड्रेस हुई। मूं ख़त खोलियो त जीअं का ख़बर त पवे। ख़त मथां तारीख़ लिखियल हुई 1924 ईस्वी। उहो ख़त को 60-70 साल अॻु जो लिखियल हो। ज़नानी ख़ूबसूरत हथ अखरीअ सां आसमानी रंग जे कागज़ ते लिखियल उन ख़त में खाॿे तरफ़ हिकु सुहिणो गुल उकिरियल हो। शुरूआति प्यारा जान सां थी रही हुई, जंहिंमां अंदाज़ो लॻाए पियो सघिजे त उहो कंहिं ॾांहुं लिखियल आहे। सॼो नालो माइकल ज़ाहिर थियो पिए। लिखंदड़ जॉन माइकल खे लिखियो हो त संदसि अमड़ खेसि मनो कई आहे ऐं हू हाणे कॾहिं बि साणसि नथी मिली सघे। ईअं हूंदे बि उहा सॼी ॼमार साणसि मोहबत कंदी रहंदी। आख़िर में सही थियल हुई हाना। बेहदि ख़ूबसूरत ख़त हो, पर सवाइ माइकल जे नाले हुअण जे अहिड़ी का बि निशानी न पई मिली त उहो कंहिं ॾे लिखियल हो। मूं सोचियो त जे मां ऑपरेटर सां ॻाल्हायां त शायदि हू ख़त ते लिखियल मोट वारी एड्रेस जो फ़ोन नंबर मूंखे राब्ते लाइ ॾेई छॾे। ऑपरेटर, मूं शुरूआति कई। हीअ हिकु अजीब दरख़्वास्त आहे। मूं हिकु बटू लधो आहे जंहिंजे मालिक जी ॻोल्हा में आहियां। छा तव्हां मुंहिंजी अहिड़ी का मदद करे सघो था जो उन एड्रेस जो फ़ोन नंबर मिली पवे जेका एड्रेस ख़त ते लिखियल आहे। हुन सलाह ॾिनी त मां संदसि सुपरवाइज़र सां ॻाल्हायां, जेका पाण मुंझी पई। उन एड्रेस ते फ़ोन आहे त सही, पर उहो नंबर मां तव्हांखे नथी ॾेई सघां, हुन चयो। अख़लाक़ी तौरु हुन उहा मदद करण जी आछ बि कई त उहो पाण उन नंबर ते डायल करे ऐं खेनि सॼी ॻाल्हि ॿुधाए। उहा पुछा करे त छा हू मूंसां राब्तो करणु घुरनि था। मूं हाकार कई। हुन कुझु घड़ियूं मूंखे इंतज़ारु करायो ऐं वरी मूं फ़ोन ते संदसि आवाज़ु ॿुधो। मूं वटि को महिरबानी आहे जेको अव्हां सां ॻाल्हाइणु घुरे थो। लाइन मिली त मूं परियां ॻाल्हाईंदड़ ख़ातून खां पुछियो त छा हूअ हाना नाले कंहिं ख़ातून खे सुञाणे थी। हुन वॾो साहु खयों। असां हीउ घरु हिकु ख़ानदान खां 30 साल अॻु ख़रीद कयो हो। हुननि जे धीउ जो नालो हाना हो, पर उहा त घणो अॻु जी ॻाल्हि आहे। तव्हांखे अंदाज़ो आहे त उहो ख़ानदान हाणे किथे हूंदो? मूं पुछियो। मूंखे यादि अचे थो त हाना कुझु साल अॻु पंहिंजी माउ खे हिकु नर्सिंग होम में दाख़िल करायो हो। औरत वराणियो। जे तव्हां उन नर्सिंग होम सां राब्तो करियो त शायदि अव्हां हाना ताईं बि पहुची वञो। हुन मूंखे नर्सिंग होम जी एड्रेस ॾिनी ऐं मूं उते फ़ोन घुमाई। हुननि ॿुधायो त कुराड़ी कुझु साल अॻु गुज़ारे वई हुई, पर वटनि हिकु नंबर अहिड़ो हो जेको राब्ते जो कमु करे सघियो पए ऐं शायदि उन नंबर ते उहा छोकिरी रहंदी हुजे। मूं संदनि थोरा मञा ऐं ॾिनल नंबर ते फ़ोन कयुमि। जंहिं औरत फ़ोन खईं उन ॿुधायो त हाना पाण हाणे हिकु नर्सिंग होम में रहे थी। मूंखे उहो सभु बेवकूफ़ी पिए लॻो। मूं पंहिंजो पाण खे दड़ियो। कहिड़ी ज़रूरत आहे एतिरी कोशिशि करण जी। हिकिड़ो बटू लधो जंहिंमें छड़ा $3 हुआ ऐं हिकिड़ो ख़त हो जेको बि 60-70 साल पुराणो हो। बस अलाए छो उहो सभु ईअं हो। मूं उन नर्सिंग होम ते फ़ोन मिलाई जंहिं बाबति अंदाज़ो हो त हाना उते रहे थी। जंहिं महिल फ़ोन खईं उन ॿुधायो त हा, हाना असां वटि ई रहे थी। जेतोणीकि राति जा 10 थी रहिया हुआ, पर मूं पुछियो त छा मां हुन सां मिलण लाइ उते अची सघां थो। हुन हबक सां वराणियो। जी तव्हां कोशिशि करणु था घुरो त हूअ शायदि टेलीविज़न ॾिसण वारे कमरे में मौजूदु हुजे। मूं संदसि थोरा मञा ऐं नर्सिंग होम लाइ निकिरी पियुसि। नाइट नर्सुनि ऐं गार्ड मुंहिंजे आदरभाव कयो। वॾी इमारत जे 3 माड़ ते टेलीविज़न ॾिसण वारे कमरे में नर्स मूंखे हाना सां मिलायो।
उहा ॾाढी प्यारी चांदीअ जे वारनि वारी कुराड़ी हुई, जंहिंजी मुर्क बेहद दिलकश हुई ऐं संदसि अखियुनि जी जोति अलाए छा हुई। मूं खेसि विञायल बटूअ जे लभजण वारी कहाणी सरबस्ती ॿुधाई ऐं खेसि ॾेखारियोमांसि ऐं ख़तु ॾेखारियोमांसि। जंहिं घड़ीअ हुन आसमानी रंग जो लिफ़ाफ़ो ॾिठो जंहिंजे खाॿे तरफ़ गुल उकिरियल हो त वॾो साहु खयईं ऐं चयाईं, नौजवान, हीउ ख़तु मुंहिंजो माइकल सां आख़िरी राब्तो हो। हुन ॼण दूर किथे निहारियो ऐं ख़्यालनि में कुझु घड़ियुनि लाइ गुम थी वई ऐं पोइ नरम लहजे में चवणु लॻी, मां हुन सां शदीद मुहबत कंदी हुअसि, पर उन महिल मां रुॻो 16 सालनि जी हुअसि ऐं मुंहिंजी माउ जो ख़्यालु हो त मां ॾाढी नंढड़ी हुअसि। हू छा त हसीन माण्हू हो, अदाकार शान कांडरे जहिड़ो लॻंदो हो। वॾो साहु खयईं ऐं ॻाल्हि जारी रखियईं, हाओ, बिल्कुलु ईअं ई हो। माइकल गोल्डस्टेन हिकु ज़बरदस्त माण्हू हो। जे तव्हांखे किथे मिली वञे त ॿुधाइजांसि त मां अक्सर खेसि यादि कंदी आहियां। हूअ थोरी हॿकी, खेसि ॿुधाइजां त मां अञा ताईं हुन सां प्यारु कंदी आहियां। उहो मुरकंदे हुन चयो, पर ॻोढ़हा संदसि अखियुनि मां टिमी पिया। मूं कॾहिं बि शादी कोन कई, सम्झां थी त को बि हुन जहिड़ो हो ई कोन। मूं हाना जा थोरा मञिया ऐं मोकिलायो। पहिरीं मंज़िल ताईं लिफ्ट तां लथुसि ऐं जीअं मां उन जे दर भरिसां बीठो हुउसि त गार्ड पुछियो, कुराड़ीअ अव्हांजी का मदद कई? मूं खेसि ॿुधायो त हुन मूंखे कुझु इशारा त ॾिना आहिनि ऐं बहरहाल मूं वटि नाले जो आख़िरी हिसो त आहे, पर मां सम्झां थो त हाणे बसि उहो मामिलो ख़तमु ई कयां। सॼो ॾींहुं मूं हिकु बटूअ जे मालिक जी ॻोल्हा में विञाए छॾियो आहे। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में उहो बटू कढियो जेको सादे नासी रंग जे चमड़े जो ठहियलु हो ऐं पासे खां ॻाढ़े रंग जो पामेक फर लॻल हुअसि। गार्ड जी नज़र जीअं ई बटूअ ते पई त हुन रड़ कई, तरसो, हीउ त मिस्टर गोल्डस्टेन जो बटू आहे। उन ॻाढ़ी पटीअ जे करे मां उहो किथे बि सुञाणे सघां थो। हू सदाईं इहो बटू विञाईंदो आहे। मूं घटि में घटि 3 दफ़ा उहो किथे न किथे लधो। मिस्टर गोल्डस्टेन केरु आहे? मुंहिंजा हथ ॾकणु शुरू थिया। हू 8हीं माड़ ते रहंदड़ हिकु कुराड़ो आहे साईं, अलाए केतिरनि सालनि खां हिते रहे पियो। उहो बटू गोल्डस्टेन जो ई आहे, उनजी मूंखे पक आहे। हुन वरी उहो किथे वॉक कंदे विञाए छॾियो हूंदो। मूं गार्ड जी महिरबानी मञी ऐं वरी नर्सुनि जे कमरे ॾांहुं भॻुसि। मूं गार्ड वारी ॻाल्हि ॿुधाई। असीं लिफ्ट ॾांहुं वापसि वरियासीं ऐं मूं दिलि ई दिलि में उहा दुआ पे घुरी त मिस्टर गोल्डस्टेन जाॻंदो हुजे। 8हीं माड़ ते पहुचंदे नर्स चयो, मूंखे लॻे थो त हू अञा ताईं जाॻंदो हूंदो। हू राति जो देरि ताईं पढ़ंदो रहंदो आहे। ॾाढो ज़बरदस्त प्यारो माण्हू आहे। हिकिड़े अकेले कमरे जी बती ॿरी रही हुई। उते पहुतासीं त हुन किताब पे पढ़ियो। नर्स वटसि वई ऐं खांसि पुछियईं त छा हुन खां संदसि बटू गुम थी वियो आहे? मिस्टर गोल्डस्टेन हैरत सां ॾिसंदो पंहिंजे ट्राउज़र जे पोएं खीसे ते हथु हयूं ऐं चयाईं, अड़े, उहो त कोन्हे। हिन महिरबान खे को बटू मिलियो आहे ऐं खेसि लॻे थो त शायदि उहो अव्हांजो हुजे। मूं मिस्टर गोल्डस्टेन खे बटू ॾिनो ऐं हुन ॾिसंदे ई इत्मीनान जो साहु खयो। मुरकियाईं ऐं चयाईं, बिल्कुलु उहो ई आहे। उहो मंझंदि जो मुंहिंजे खीसे मां किथे किरियो हूंदो। मां तोखे इनाम ॾियणु घुरां थो। न महिरबानी, मूं वराणियो, पर मूंखे तव्हांखे कुझु ॿुधाइणो आहे। मूं उहो ॾिसण लाइ त हीउ बटू कंहिंजो आहे उन में रखियलु ख़तु पढ़ियो हो। संदसि मुख तां मुर्क गुम थी वई। तो ख़तु पढ़ी वरितो? न सिर्फ़ु ख़तु पढ़ियुमि, पर मां सम्झां थो त मां उहो बि ॼाणा थो त हाना किथे आहे। हू हिकदमि पीलो थी वियो। हाना? तोखे ख़बर आहे त उहो किथे आहे? कीअं आहे? छा उहो अञा बि एॾी सुहिणी आहे जेॾी अॻु में हुई? महिरबानी करे मूंखे ॿुधाए, हुन मिंथ कई। उहो ठीकु आहे ऐं अहिड़ी सुहिणी आहे जहिड़ी तो ॾिठी हुई। मूं वराणियो। कुराड़े हिकु गहरी मुर्क ॾिनी। तूं मूंखे ॿुधाए सघीं थो त उहो किथे आहे? मां सुभाणे खेसि फ़ोन करणु थो घुरां। हुन मुंहिंजो हथु झलियो ऐं चयाईं, तोखे ख़बर आहे नौजवान, जंहिं महिल उहो ख़तु आयो हो त मां उन छोकिरीअ सां शदीद मुहबत कंदो हुउसि। ख़तु मिलण सां ॼण मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थी वई हुई। मूं शादी न कई। मूंखे लॻे थो त मूं सॼी ॼमार हुन सां प्यारु कयो आहे।
मिस्टर गोल्डस्टेन, मूं चयो, मूंसां गॾु अचो। असां लिफ्ट में हेठि 3 माड़ ताईं आयासीं। विरांडे में हल्की रोशनी हुई, सिर्फ़ु उन कमरे में लाइट ॿरी रही हुई जिते हाना वेठी टेलीविज़न ॾिठी। नर्स हुन ॾांहुं वधी, हाना, हुन माइकल ॾांहुं इशारो कंदे खेसि सॾियो, छा तूं हिन माण्हूअ खे सुञाणी थी? हुन पंहिंजी ऐनक ठीकु कई ऐं गौर सां ॾिठाई, पर कुझु न पुछियाईं। माइकल ॼण सरगोशीअ वारे अंदाज़ में चयो, हाना, मां माइकल आहियां। छा तोखे मां यादि आहियां? माइकल? उहो ॼण उभसाईअ में अची वई। माइकल, मूंखे त एतबार ई नथो अचे, उहो तूं आहीं माइकल? उहो आहिस्तड़े हुन ॾे वधियो ऐं ॿिन्ही हिक ॿिए खे भाकुर में भरे वरितो। नर्स ऐं मुंहिंजा ॻोढ़ा गलनि तां तिरकंदा रहिया। ॾिठव, मूं चयो, ॾिठव, धणी चाहे त कीअं मेलाप कराए थो। तक़रीबन 3 हफ़्तनि खां पोइ मुंहिंजे ऑफिस ते हिकु कॉल आई, तव्हां आचर ते हिकु शादीअ में शिरकत करे सघो था। माइकल ऐं हाना शादी था कनि? हा, उहा हिकु ख़ूबसूरत शादी हुई जंहिंमें नर्सिंग होम में रहंदड़ सभिनी माण्हुनि ज़बरदस्त नमूने शिरकत कई। हाना हल्के पीले लिबास में सुहिणी पई लॻी ऐं माइकल आसमानी कलरफुल सूट में बुलंद क़ामत थे महसूसु थियो। हुननि मूंखे पंहिंजो ऑनर कयो, इदारे खेनि पंहिंजो कमिरो अलाट करे छॾियो। 60 सालनि हुननि मूंखे पंहिंजो ऑनर कयो, इदारे खेनि पंहिंजो कमिरो अलाट करे छॾियो। 60 सालनि जी जुदाईअ खे भरपूर ख़ात्मो मिलियो हो। कहाणी पल पल में पचार आहे आदेसिन खे। अलाए केतिरे अरसे खां जेक खेसि ॾिठो कोन हुई। कॉलेज, छोकिरियूं, कैरियर ऐं ज़िंदगी जी जाखोड़ खेसि अलाए केतिरो परे खणी वई हुई। ॻाल्हि उहा बि हुई जो पंहिंजे कैरियर ठाहिण लाइ जेक अलाए केतिरा जबल जाॻिया हुआ। हाणे हुन मसरूफ़ तरीन वक़्त में खेसि पंहिंजे माज़ी यादि करण लाइ वक़्तु ई कहिड़ो बचियो हो। कॾहिं कॾहिं त वटसि पंहिंजी ज़ाल ऐं पुट लाइ बि वक़्तु न हूंदो हो। फ़ोन ते जेक खे संदसि माउ ॿुधायो, कल्ह राति मिस्टर बेसलर गुज़ारे वियो। अरबाते संदसि तदफ़ीन थींदी। अलाए केतिरा यादगार लम्हा जेक जे अखियुनि ॾाढो लंघी विया। खेसि पंहिंजो नंढपण यादि आयो। जेक, छा तूं मूंखे ॿुधी पियो? माफ़ी थो घुरां मां, बिल्कुलु बि मां तव्हांखे ॿुधां पियो। अलाए केतिरे अरसे खां पोइ मूं हुनखे यादि कयो आहे। शर्मिसार आहियां, पर मूंखे त लॻंदो हो त हू कॾो को गुज़ारे वियो हो। हुन कॾहिं बि तोखे न विसारियो। जॾहिं बि मां साणसि मिलंदी हुअसि त हू हिकदमि तो बाबति सुवालु कंदो हो त तूं छा पियो करीं। हू माज़ीअ जा ॾींहं पियो यादि कंदो हो जॾहिं तूं हुन सां वक़्तु गुज़ारींदो हुएं। मूंखे संदसि पुराणो घरु ॾाढो वणंदो हो, जेक चयो। तोखे ख़बर आहे जेक, जॾहिं तुंहिंजे पीउ वफ़ात कई हुई उहो मिस्टर बेसलर ई हो जंहिं तोखे उहो अहसासु थियण ई न ॾिनो हो त को तूं यतीम आहीं। मां चयो, हू ई त हो जंहिं मूंखे वाढको कमु सेखारियो हो। जेक चयो, मां कारोबार में एतिरी तरक़ी करे ई न सघां हा जे हू मूंखे उहो सभु कुझु न सेखारे हा। हुन अलाए केतिरो अरसो मूंखे अहम सबक़नि जी सिख्या ॾींदे गुज़ारियो। मां हुन जे जनाज़े में शिरकत लाइ ज़रूरु पहुचंदुसि। मसरूफ़ियत जे बावजूद बि हिन वक़्तु कढियो। अॻिली उॾाम वसीले हू पंहिंजे अबाणे शहर पहुतो। मिस्टर बेसलर जी तदफ़ीन सादे सुधी हुई। खेसि पंहिंजो को ॿार न हो ऐं संदसि इलाही अज़ीज़ त अॻु में ई फ़ौत थी चुका हुआ। जनाज़े में थोरा माण्हू शरीक थिया हुआ। जंहिं राति जे सुबुह जो जेक खे वापसि वञिणो हो, उन राति जेक ऐं संदसि मां मिस्टर बेसलर जे पुराणे घर खे हिकु भेरो वरी ॾिसण लाइ उन घिटीअ मां लंघिया। घर जे दरवाज़े वटि बीठे जेक कुझु लम्हनि लाइ ॼण अटकी पियो। ॼण वक़्तु अलाए केॾो पोइ ते मोटी वियो हो। यादि जा दर खुली पिया हुआ। सभु कुझु साॻियो हो। तस्वीरूं, फर्नीचर, सभु कुझु बि त न बदिलियो। ओचितो जेक ॼण परेशान थी वियो। छा थियो? संदसि मां पुछियो। दॿो कोन्हे को हुते? हुन वराणियो। दॿो? कहिड़ो दॿो? मां पुछियुसि। उहो हुते साम्हूं हुन कमरे जे दरीअ वटि टेबल जे मथां हिकु सोनरी संदूक रखियल हूंदी हुई। सोनरी दॿो? मूंखां उसको 1000 भेरा पुछियो हूंदो त उन दॿे में छा आहे। हुन सदाईं उहो वराणियो त उन में उहो कुझु आहे जेको मूं वटि सभ खां अहम आहे। उहो दॿो गुम थी चुको हो। घर जी हर शइ बिल्कुलु उहे ई हुई
जीअं जेक ॾिसी वियो हो, बसि दॿो कोन हो। खेसि लॻो त मिस्टर बेसलर जे घर वारनि मां कंहिं उहो दॿो खंयो हूंदो। मूंखे हाणे कॾहिं बि उहा ख़बर न पइजी सघंदी त हुन जी क़ीमती तरीन शइ कहिड़ी हुई। जेक चयो, मां थोरी देरि निंड करे वठां मां, मूंखे सुबुह जो जल्दी जहाज़ पकिड़णो आहे। मिस्टर बेसलर जी वफ़ात खां को 2 हफ़्तनि खां पोइ हिकु ॾींहुं कम तां मोटंदे जेक खे पंहिंजे टपाल जे दॿे ते हिकु चिट लॻल मिली। हिकु दॿे ते सही वठणी आहे, घर में को बि कोन्हे, महिरबानी करे वेझे टपाल घर ते 3 ॾींहंनि अंदरि अचो ऐं पंहिंजी टपाल खणी वञो। ॿिए ॾींहुं सुबुह जो साण जेक उहो दॿो वरितो। नंढड़ो दॿो पुराणो पिए लॻो, ॼण 100 सालनि जो मोकिलियल हुजे। हथ अखरी ॾाढी ॾुखी हुई, पर मोट जी एड्रेस संदसि ध्यानु छिकाए वरितो। हिन पढ़ियो, हेराल्ड बेसलर। हिन दॿो खयूं ऐं पंहिंजी कार में अची उन जो कागज़ फाड़े छॾियईं। उन दॿे अंदरि सोनरी संदूकड़ी हुई ऐं हिकु लिफ़ाफ़ो रखियलु हो। लिफ़ाफ़ो खोलींदे जेक जा हथ ॾकी रहिया हुआ। अंदरां हिकु ख़तु निकितो जंहिं ते लिखियलु हो, मुंहिंजे मरण खां पोइ हिन दॿे में पियल सामान खे जेक बैंड ताईं पहुचाइजो। हीअ उहा शइ आहे जेका मुंहिंजे लाइ सॼी हयातीअ अहम तरीन रही हुई। ख़त साण हिकु नंढड़ी चाबी टेप वसीले चिंबड़ियल हुई। जेक जे दिलि जो धड़को तेज़ थी वियो, संदसि अखियुनि मां ॻोढ़ा किरण लॻा। हुन ॾकंदड़ हथनि सां संदूकड़ीअ जो तालो उन चाबीअ सां खोलियो, जंहिंमें ख़ूबसूरत सोनरी खीसे वारी वाच रखियलु हुई। मथसि हथु फेरींदे हुन ॾिठो दॿे में हिकु ॿियो कागज़ रखियलु हो, जंहिं ते लिखियलु हो, जेक, वक़्तु ॾियण लाइ महिरबानी, हेराल्ड बेसलर। जेक हैरान थी वियो। जंहिं शइ खे हू सभ खां क़ीमती सम्झंदो हो, सो मुंहिंजो वक़्तु हो। हुन कुझु मिंट वाच हथ में झली ऐं पोइ पंहिंजे ऑफिस वञण साण पंहिंजे ईंदड़ 2 ॾींहंनि जूं मसरूफ़ियतूं मनसूख़ करायई। संदसि सेक्रेटरीअ जेनेट पुछियो, पर छो सर? मूंखे पंहिंजे पुट सां कुझु वक़्तु गुज़ारणो आहे, हुन चयो। ऐं हा जेनेट, तुंहिंजी बि महिरबानी जो तो मूंखे ही वक़्तु ॾिनो। कहाणी, गुल गुलाब ऐं राबेल जा गॾाए ॾे। बोबीअ खे पंहिंजे घर जे पोएं पासे ठहियल लान में वेठे थधि लॻी रही हुई। खेसि बूट पातल न हुआ, बूट खेसि वणंदा बि कोन हुआ, ऐं उहा ॿी ॻाल्हि हुई जो उहे वटसि हुआ बि कोन। सनी चपलियुनि में बि सोराख़ हुआ, जन मां थधि पेरनि खे ठारे रही हुई। हू उते कलाक खनि वेठो। खेसि उहो फ़िकिर हो त ईद ते पंहिंजी अमड़ खे तोहफ़े में छा ॾिए। उन तोहफ़े ॾियण लाइ हिन लाॻीतो सोच पे कई। आख़िर पंहिंजो कंधु इनकार में लोॾींदे भुणकियाई, खणी कहिड़ा बि ख़्याल सोचियां, पैसा हूंदमि त कुझु वठंदुसि न। 3 साल पहिरीं खां जॾहिं संदसि पीउ वफ़ात करे वियो हो, 5 माण्हुनि जो उहो कुटुंब ॾुखियो वक़्तु काटे रहियो हो। ईअं बि न हो त संदसि माउ कुझु न पिए कयो। हूअ राति जी शिफ्ट में हिकु अस्पताल में नौकरी कंदी हुई, पर खेसि जेकी कुझु मिलंदो हो उन मां छिके ताणे महीनो काटिबो हो। हिन कुटुंब में सामान ऐं पैसनि जी खोट हुई। कुर्ब वञण में उहे मालामाल हुआ ऐं संदन ॿधी वाह जी हुई। बोबीअ खे 2 वॾियूं ऐं हिकु नंढड़ी भेण हुयूं, जेके संदसि माउ जे ग़ैर मौजूदगीअ में घर हलाईंदियूं हुयूं। टिनी भेनरुनि माउ लाइ सादा सूदा पर हसीन तोहफ़ा ठाहिया हुआ। हिकिड़ो ही बचियो हो जंहिं वटि कुझु बि न कोन हो। खेसि उहा ॻाल्हि बिन ख़राब पई लॻी त भेनरुनि वटि त कुझु हुजे ऐं भाउ ईअं हथे ख़ाली हुजे। अखियुनि मां ॻोढ़ा उगंदे हिन बर्फ़ खे लथाईं ऐं बाज़ार जो रुख़ कयईं। 6 सालनि जी ॼमार जे ॿार लाइ पीउ खां सवाइ उहो सभु सवलो न हो। खेसि शिदत सां कंहिं मर्द जी खोट महसूस थी रही हुई, जंहिं सां हू ॻाल्हाए सघे। हू दुकान ते दुकान घुमंदो रहियो। हर शीशे जे पोयां हसीन सामान हो। सभु शयूं सुहिणियूं हुयूं, पर पहुच खां ॿाहिरि हुयूं। ऊंदहि थियणु शुरू थी हुई ऐं उदास दिलि सां पंहिंजे घर ॾांहुं मोटंदे सिज जे लहंदड़ छांवनि में हुन हिकु तिरविरो ॾिठो। उते पहुची ॾिठाई उहो 10 सेंट जो सिको हो। कॾहिं बि पाण खे एतिरो अमीर महसूसु न कयो हो जेको उन्हनि घड़ियुनि में बोबीअ पंहिंजो पाण खे महसूसु कयो। पैसनि खे हथ में झलींदे संदसि सॼे वजूद में गर्मी भरिजी वई हुई।
ऐं हुन हिकदमि वरी बाज़ार ॾांहुं मोटी दुकाननि जो रुख़ रखियो। सॼो उत्साह उन महिल गुम थी वियुसि जॾहिं हिकु दुकानदार खेसि ॿुधायो त हुन हिकिड़े सिके मां खेसि कुझु नथो मिली सघे। हुन गुलनि जो हिकु दुकानु ॾिठो ऐं उन में अंदरि वञण लाइ कतार में बीह रहियो। जॾहिं संदसि वारो आयो त गुलफ़रोश खां पुछियो त छा ख़रीद करणु पसंदि कंदो। बॉबीअ खेसि 10 सेंटनि जो सिको ॾेखारियो ऐं पुछियईं छा उन मां हिकु कली पंहिंजे माउ लाइ वठी सघां थो। गुलफ़रोश संदसि कुल्हे ते हथु रखियो ऐं संदसि 10 सेंटनि वारे सिके खे ॾिठाई। कुझु पल सोचे हुन चयो, तव्हां थोरो हिते तरसो, मां ॾिसां थो त मां अव्हां लाइ छा थो करे सघां। इंतज़ारु कंदे ख़ूबसूरत गुलनि जी सूंहं ॾांहुं निहारींदे बॉबीअ खे अहसासु थियो त आख़िर छोकिरियूं ऐं औरतूं गुलनि सां एतिरो प्यारु छो कंदियूं आहिनि। दुकान मां आख़िरी ख़रीदार जे वञण साण दर बंदि थियण जे आवाज़ खेसि असली जहान में वापसि आंदो। सॼे दुकान में अकेलो बीठे खेसि अकेलाइप ऐं ख़ौफ़ जो अहसासु थियणु लॻो। ओचितो गुलफ़रोश अंदरां ॿाहिरि आयो ऐं काउंटर ते अची हिकु दॿो रखियाईं जंहिंमें डिघियुनि ॾांडियुनि वारा ख़ूबसूरत गुलाब सावन पननि जे झूमर में चमकी रहिया हुआ। उन्हनि अंदरि वरी अछनि गुलनि जा झुगिटा रखियल हुआ। चांदीअ जे उन महांगे दॿे जी सूंहं हैरान कंदड़ हुई। बॉबीअ जी दिलि ॿुॾंदी वई जॾहिं हुन ॾिठो त गुलफ़रोश उन्हनि खे ॻाढ़ी रिबन में ॿधो ऐं दॿो बॉबीअ ॾांहुं सिरकाईंदे सिधो अॻियां कंदे चयाईं, हिन जी क़ीमत सरकार 10 सेंट सिर्फ़ु। ॾकंदड़ हथनि सां सिको बॉबीअ गुलफ़रोश जे हवाले कयो। छा उहो सभु सचो? हिन सिके जे एवज़ त का बि शइ अची न पए सघी। हीउ दॿो किथां ईंदो? ॿार जे ॿुॾतर ॾिसंदे गुलफ़रोश मुरकी चयो, मूं अॼु शाम ई कुझु गुलाब सस्ते अघ ते विकिरे लाइ रखिया हुआ। 10 सेंटनि में हिकु दर्जन तोखे पसंदि आया? हाणे ॿार खे का बि हॿक न रही। जॾहिं गुलफ़रोश दॿो संदसि हथनि में रखियो त खेसि पक थी वई त उहा ई सचाई आहे। दुकान जो मालिक हिन लाइ दर खोलियो बीठो हो। दॿे खे खणी हुन जीअं दर टपियो त संदसि वातां ॿुधाईं, ईद मुबारक बछड़ा। जीअं ई गुलफ़रोश अंदरि मोटियो संदसि ज़ाल अंदरां ॿाहिरि आई। कंहिंसां पे ॻाल्हायई ऐं एॾो महांगो छुॻो कंहिंजे लाइ पे तयारु कयई। शीशे खां ॿाहिरि निहारींदे ॿारड़े खे बर्फ़ीले रस्ते ते वेंदे ॾिसी गुलफ़रोश पंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा उगिया। अॼु सुबुह साण मूंखे अजीब अहसासु थियणु लॻो। दुकानु खोलण लाइ शयूं सेट पे कयमि त ॼण मूं को आवाज़ु ॿुधो जेको चवंदो हुजे त हिकु ख़ासि तोहफ़े तौरु 1 डज़न सभ खां ख़ूबसूरत गुलाब अलॻि करे छॾ। मूंखे लॻो त मुंहिंजो दिमाग़ त को नथो फिरे, पर बहरहाल मूं उहे डज़न गुलाब पासीरा करे छॾिया। कुझु देरि पहिरीं हिकु ॿारड़ो आयो जेको पंहिंजे माउ लाइ हिकु नंढड़े सिके में गुल वठणु आयो हो। जॾहिं मूं हुनखे ॾिठो त मूंखे वरिह अॻु वारो पंहिंजो पाण यादि आयो। मां पाण हिकु ग़रीब ॿारु हुउसि जंहिं वटि पंहिंजी माउ खे तोहफ़ो वठी ॾियण लाइ रुपयो बि न हो। ओचितो हिकु माण्हू मूंखे मिलियो हो जंहिं मूंखे $10 ख़र्चीअ तौरु ॾिना हुआ त जीअं मां अम्मा लाइ कुझु वठी सघां। उन महिल हुन कुझु बि कोन पुछियो हो, पर अॼु मूंखे लॻो त ॼण हुन चयो हुजे त पंहिंजा ख़ूबसूरत गुलाब अॼु तो मुंहिंजी जाइ ते ॾेई छॾ। ॻोढ़नि भरियल अखियुनि सां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि दुकानु बंदि कयो ऐं थधी शाहराह ते निकिरी पिया, पर अलाए छो हाणे खेनि सीउ को घणो न पिए लॻो।